أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين لا يؤمنون بالآخرة ليسمون الملائكة تسمية الأنثى وما لهم به من علم إن يتبعون إلا الظن وإن الظن لا يغني من الحق شيئا فأعرض عمن تولى عن ذكرنا فأعرض عمن تولى عن ذكرنا ولم يرد إلا الحياة الدنيا ذلك مبلغهم من العلم إن ربك هو أعلم بمن دل عن سبيله وهو أعلم بمن اهتدى صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। असां पढ़ियोसीं पिए सूरत नज़्म ऐं नज़्म सूरत पहिरीं ज़िक्र थियो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महराज वग़ैरह जी ॻाल्हि थी। हुन खां लात मनात उज़ा जिन खे फ़रिश्ता जिन खे पंहिंजो अलाह ताला जूं धीअरूं था चवनि काफ़र, ऐं पोइ मलाइकनि खे धीअरूं था चवनि काफ़र, उन जी ॻाल्हि हली हेसि ताईं। अलाह ताला फरमायो त पंहिंजो इहो को हुननि खे इल्मु कोन्हे व मा लहुम बिही मिन इल्म, हुननि खे इन ॻाल्हि जो को इल्मु कोन्हे। ऐं यतबिऊन इल्ला ज़न्न, रुॻो पंहिंजे कंजक्चर ते पंहिंजे ख़्याल ते पंहिंजो अथनि मतिलबु उन ते हलनि था। व इन ज़न्न ला युगनी मिनल हक़ शैया, ज़न कंजक्चर पंहिंजो ख़्यालु जेको आहे सो हक़ खां कुझु बि गनी नथो करे सघे, यानी हक़ खां हक़ आहे ऐं कंजक्चर आहे कूड़ी ॻाल्हि, कूड़ी आहे। फ़आरिद अमन तवल्ला, पोइ अलाह ताला पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे संदन थ्रू संदन मारिफत ॿुधाए थो, चवे थो, हुकुम करे थो त इन्हनि खां एराज़ करियो, पासो करियो इन्हनि माण्हुनि खां जेके अलाह खे धीअरूं था ॾियनि, अलाह खे पुट था ॾियनि, जेके अलाह खां सवाइ ॿियनि खे पूॼीनि था ऐं परस्तश कनि था, मलाइकनि जी ऐं बुतनि जी वग़ैरह। फ़आरिद अमन तवल्ला, जेके फिरी था वञनि, मुंहुं मोड़ीनि था अलाह ताला खां, उन्हनि खां तूं मुंहुं मोड़। तवल्ला माना फिरी वञणु, ऐं आरिज़ मुंहुं फेराइणु या एराज़ मुंहुं ॿिए पासे करणु। फ़आरिज़ अमन तवल्ला तवल्ला अन ज़िक्रना, तवल्ला में रखियो अथऊं पंहिंजो वक़फ़ो थोरो आहे, पर उहो वरी ॻंढे पढ़ी सघिजे थो। तवल्ला माना मुंहुं फेरीनि दीन खां, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, ऐं अन ज़िक्रना असांजे ज़िक्र खां। वलम युरिद इल्लल हयात दुनिया, ऐं उन्हनि न घुरी, उन नथा चाहिनि, युरिद इरादो करणु, इन जी मज़ा आहे माना चाहिण जी माना में। वलम युरिद इल्लल हयात दुनिया, नथा चाहिनि का शइ, यानी आख़िरत नथा चाहिनि, पर रुॻो हयाती दुनिया जी चाहिनि था। यानी असां वटि पैसो हुजे, ॾोकड़ हुजे, महलूं हुजनि, महलातूं हुजनि, औरतूं हुजनि, ज़ालूं हुजनि, नौकर हुजनि, चाकर हुजनि, महल हुजनि, फलाण हुजे, आख़िरत जी ॻणती हुननि खे कान्हे, दुनिया जी सॼी ॻणती अथनि। वलम युरिद इल्लल हयात दुनिया ज़ालिक मबलगुहुम मिनल इल्म, जेको हुननि इल्म पंहिंजे सोच वीचार मुताबिक़ रिथियो आहे, ठाहियो आहे। जीअं क़ारून चयो मूंखे जेको मिलियो आहे सो मुंहिंजे इल्म मां मिलियो आहे, पर इल्मु जेको अलाह खां गाफ़िल करे, जेको त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह में इनी औज़ु बिक मिन इल्म ला यनफ़उ व मिन क़ल्ब ला यख़शउ व मिन दुआ ला यस्तजाबु लह, उन इल्म खां अलाह ताला जी पनाह थो घुरां, जंहिंजो आख़िरत में
में दुनिया में को फ़ाइदो न हुजे ऐं जेको उन दिलि खां जंहिंमें ख़शियत अलाह ताला जी न हुजे ऐं उन दुआ खां पनाह थो घुरां अलाह ताला जी जेका अलाह ताला वटि मुस्तजाब न हुजे जेका क़बूल न हुजे त हाणे हिते हुननि जो इल्मु जेको अहिड़नि माण्हुनि जो जेके ठॻीअ में पइजी विया आहिनि हलिया ऐं पंहिंजे शैतान जी ॻाल्हियुनि ते हलनि था उन्हनि जो इल्म जो मबलग पहुच रसाई एतिरी आहे यानी बसि मबलगहुम ज़ालिक मबलगहुम मिनल इल्म इन रब्बक हुव अलम बिमन दल अन सबीली। हाणे हितां 31 पंहिंजो आयत इन टीह अञा हले पई इन रब्बक हुव आलम बिमन दल अन सबीली। अलाह ताला वधीक ॼाणे थो उनखे जेको गुमराह थियो आहे सिधे रस्ते खां। सिधो रस्तो अलाह जो आहे हाज़ा मुस्तक़ीम सिरातुन मुस्तक़ीम। अलाह ताला जिते किथे चए थो हाज़ा सिरातुन मुस्तक़ीम हीअ आहे सिधो रस्तो यानी हीउ नबी पाक जो रस्तो हीउ क़ुर जो रस्तो हीउ तौरात जो रस्तो हीउ इंजील जो रस्तो जेको मूं ॿुधायो हुनखे छॾे वरी ॿियनि रस्ता था वठो त पोइ उहो रस्तो क़बूल न आहे। सूरत आल इमरान में फरमाई त वई यब्तग़ ग़ैर इस्लाम दीन आहे जेको इस्लाम दीन खे छॾे वरी ॿियो दीन वेठो ॻोल्हींदो उहो क़बूल न आहे अलाह वटि। त इन करे हिते इहा ॻाल्हि ज़ालिक मबलगो मिनल इल्म इन रब्बक हुव आलम बिमन दल अन सबीली व हुव आलम बिमन इहतदा ऐं हू ॼाणे थो जेको हिदायत ते आहे। भई ठीकु आहे हिदायत ते जेको आहे उनखे बि ॼाणे थो जेको गुमराहीअ ते आहे उनखे बि अलाह ताला ॼाणे थो। हाणे त अॻिते था पढ़ूं 31 आयतूं इहे अॻु में पढ़ियूंसीं हाणे था पाण पढ़ियूं 31 आयत खां उन में फरमाए थो लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द ऐं जेकी कुझु आसमाननि में आहे ज़मीननि में आहे ॿियनि हंधनि फरमाए ॿियनि जे विच में जेको कुझु आसमान ज़मीन जे विच में जेको आहे सो सभु मिल्कियत आहे माल आहे पंहिंजो अलाह सुब्हानहू व तआला जो कंहिं ॿिए जी बादशाहत कान्हे न को ॿिए जी मिल्कियत आहे सभु मिल्कियत लिल्लाह लिल्लाह माना उन जे लाइ अलाह जे लाइ आहे अलाह जे लाइ माना अलाह जी मिल्कियत आहे। मिल्कियत मालिक केरु आहे मालिक अल मुल्क लिल्लाह अल मुल्क त मालिक बि आहे त बादशाह बि आहे पाण बादशाह बि आहे। इन करे सूरत फातिहा में जेको पाण बि मालिक यौमुद्दीन आख़िरत जे ॾींहं जो हिसाब किताब जे ॾींहं जो मालिक बि उहो आहे त मलिक दीन मालिक यौमुद्दीन बि पढ़नि था मालिक यौमुद्दीन ॿई पढ़नि था। बहरहाल लिल्लाहि मा फिस समावात जेकी बि आहे आसमान में व मा फिल अर्द ज़मीनुनि में जेकी आहे ज़मीनूं 7 सूरत तलाक़ में अलाह ताला ओतिरी ज़मीनूं आहिनि जेतिरा आसमान आहिनि त 7 बि हिकिड़ो फिगर आहे माना असांखे ख़बर न आहे केतिरियूं आहिनि अलाह ताला खे ख़बर आहे 7 घणी आहिनि अरे आहिनि। वलिल्लाहि मा फिस समावाति मा फिल अर्द लियजज़ी अल्लज़ीन असाऊ बिमा आमिलू इहो छा लाइ ईअं कयो अथसि आख़िरत जो हिसाबु पाण वटि रखियो अथसि इन करे त जीअं जज़ा ॾिए बदिलो ॾिए जज़ा ॿिन्ही मानाउनि मंझि यानी नेगेटिव माना पॉज़िटिव माना मंझि मस्बत माना में मनफ़ी माना में त बदिलो ॾींदो अलाह ताला चङाईअ जो बदिलो चङो थींदो हल जज़ाउल अहसान इल्लल अहसान ऐं बुराई जो बदिलो छा थींदो बुराई जी थींदी त अलाह ताला वटि बि जेको बुराई हिते करे वेंदो अलाह वटि हुते बदिलो मिलंदो बुराई में जहन्नम मिलंदो। जेकॾहिं हिते चङाई कबी धरती ते अलाह जे दीन ते हुजिबो त ईमान ते हुजिबो अलाह ताला जी फ़रमान बरदारी कबी त अलाह ताला उते जेको आहे सो बदिलो ॾींदो भलो सुठो बदिलो थींदो जन्नत या पंहिंजो मुलाक़ात अलाह सुब्हानहू तआला सां मुलाक़ात मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अंबिया अलैहिस्सलाम सां औलिया अल्लाह सां पंहिंजे हूरनि क़सूरनि सां इहो थींदो बदिलो। वलिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द लियजज़ी अल्लज़ीन असाऊ बिमा आमिलू असाऊ माना बुरा बुछड़ा कम जेके हिते माण्हू करे थो उन जा कम जीअं उन्हनि जो बदिलो ॾिए अलाह ताला उते लियजज़ी अल्लज़ीन असाऊ बिमा आमिलू व यजज़ी अल्लज़ीन अहसनू बिल हुस्ना ऐं जीअं सुठनि कमनि जो बदिलो सुठो करे ॾिए आख़िरत मंझि इन जे लाइ इहा सॼी रांदि आहे इहा सॼो अमल आहे इहो सॼी खेल आहे इहो सॼी दुनिया जेका आहे माण्हुनि जे लाइ ख़लक़ी अथसि त पंहिंजो
इबादत केरु थो करे, केरु अलाह ताला जी चए में हले थो, त बदिलो ॾिए हुते आख़िरत में। इहा ॻाल्हि सही सिधी आहे, कंहिंखे सम्झ में अचे न अचे पाण ॼाणे भई। वलिल्लाहि मा फि समावाति व मा फिल अर्दि लियजज़िय الذين أساءوا بما عملوا ويجزي الذين أحسنوا بالحسنى जज़ा अहसनू बिल हुस्ना। अहसन सुठो कंदो त छा थींदो, बदिलो सुठो थींदो। नेकी कंदो त नेकी जो बदिलो नेकी थींदी, चङाई थींदी। हाणे कहिड़ी नेकी थींदी, अलाह ताला फरमाए थो हाणे हिते ॾिसूं था आयतुनि मंझि लियजज़िय الذين أساءوا بما عملوا ويجزي الذين أحسنوا بالحسنى الذين يجتنبون كبائر الإثم والفواحش إلا اللمم। उहे जेके الذين माना उहे जेके यजतनिबून इज्तिनाब कनि था, यानी पासो कंदा। जनब चइबो आहे हिनखे पासे खे। पासो पंहिंजो हीउ कुल्हो हिकु पासे साॼे पासे, हीउ खाॿो पासे, पोयां अॻियां इहे पासा आहिनि चारि। यजतनिबून इज्तिनाब कनि था, पासो कनि था। जनब यजतनिबून कबाइरल इस्म, कबाइर कबीरा जेके गुनाह आहिनि, वॾा गुनाह आहिनि। कहिड़ा गुनाह आहिनि? क़त्ल वॾो कबीरो गुनाह आहे, ज़ना वॾो कबीरो गुनाह आहे, पंहिंजो खून वॾो कबीरो, औसान परस्ती, बुत परस्ती, शिरक करणु, इहे सभई जेके आहिनि से वॾा गुनाह आहिनि। ॿिया बि जेका 7 मॉर्टल छा चइबो आहे सिन्स जेके आहिनि, से यानी उहे इंसान जी दिलि खे इहे जेके आहिनि 7 मॉर्टल सिन्स जी ॻाल्हि तौरात इंजील में आहे। उहे जेके आहिनि से दिलि खे मुअल था कनि, मारीनि था। ऐं हीअ जेके आहिनि से ज़ाहिर पधरा अमल जेके आहिनि, माण्हू बुछड़ो को अमल थो करे, ऐं उहे जेके आहिनि इंसान जूं ख़्वाहिशूं, सदूं, लालच, हथ, छा चइबो आहे पंहिंजो गिला ग़ीबत, इहे जेके आहिनि से अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिक मिन इल्म, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिक मिन अल्लाहुम्मा इन्नी जेको छहों पंजूं कलमूं जेको आहे छा कीअं आहे, त उन मंझि अलाह ताला खां पनाह थो घुरे पंहिंजे सभिनी शयुनि जी। उहे जेके आहिनि से मॉर्टल सिन्स आहिनि। लियजज़िय الذين أساءوا بما عملوا ويجزي الذين أحسنوا بالحسنى الذين يجتنبون كبائر الإثم। इस्म माना गुनाह, गुनाह जेके सिन्स कबीरा वॾा। वल फवाहिश ऐं फहिश ॻाल्हियूं, फहिश मंझि पोइ सेक्शुअल परवर्शन लफ़्ज़ जेको वात मां कढिजे बुछड़ो, उहो बि फ़ाहिश आहे। ऐं जेको गार गंद हिक ॿिए खे ॾिजे थी, उहा बि फ़ाहिश आहे। फ़ाहिश जूं ॻाल्हियूं, ज़नाकारी बि फ़ाहिश आहे। इल्लम सवाइ नंढड़नि नंढड़नि मतिलब ते ख़ताऊं जेके दर थियूं, अलाह ताला उहे नंढा नंढा गुनाह जेके आहिनि से बख़्श कंदो। पर हाणे वॾा गुनाह बि अलाह ताला खां बख़्शिश घुरबी त गुनाह बख़्शींदो। ज़ाहिर छा कंदो अलाह ताला भला? अलाह ताला चए थो मूंखे को मज़ो कोन थो अचे तव्हांखे आऊं जहन्नम में मोकिलियां, तव्हांखे सज़ा ॾियां, मूंखे को मज़ो कोन थो अचे। इहा ॻाल्हि अलाह ताला करे थो, हुनखे पर ख़ुशि थो थिए जेकॾहिं तव्हां इस्तग़फ़ार करियो था। पर इसरार कंदव गुनाह ते, गुनाह करे वरी चवंदव हथ वॾाई कंदव, मूं त अहिड़ा कया, मूं त अहिड़ा कया कम, अहिड़ा कम कया, अलाह ताला खे उहा ॻाल्हि पसंदि न आहे। पोइ त साईं जो कमु जेको आहे सो ख़राबु आहे। पोइ इन रबक वासिउल मग़फ़िरति, हिन जी माना इहा आहे अलाह ताला वसी मग़फ़िरत वारो, यानी वॾो कुशादीअ दिलीअ सां बख़्श करण वारो आहे। यानी जेके बि गुनाह वरी माण्हू बख़्शाईंदो त अलाह ताला बख़्श कंदो। माण्हू हुनजी नादिम थींदो, बुछड़ो कमु कयईं, पोइ नादिम थिए, पोइ बख़्शाए, पोइ मतिलबु बख़्शाए, पोइ बख़्शाए त नेठि बि अलाह ताला चवंदो 1000 बार अगरि तोबा शिकस्ती बास आहे, 100 बार जेकॾहिं 1000 भेरा जेकॾहिं तोबा टोड़ी अथई त वरी मोटी अचु। इन दरगाहे मां दरगाहे नौमीदी नीस्त, हीअ मुंहिंजो दरगाह, मुंहिंजो कोर्ट जेका आहे हुन में जे नाउमीदी जी दरगाह न आहे। पंहिंजो
छा ला तख़नतू मिन रहमतिल्लाह, अलाह ताला जी रहमत में जा माण्हू आसिरो न लाहे, मायूस न थिए। الذين يجتنبون كبائر الإثم والفواحش إلا اللمم إن ربك واسع المغفرة هو أعلم بكم، हू ॼाणे थो तव्हांखे, आलम बिकुम, आलम बिकुम इज़ अंशाकुम, पहिरियों दफ़ो जॾहिं तव्हांखे ठाहियो ऐं उन ॾींहं खां ई सुञाणे थो, ॼाणे थो, तव्हांजो फ़ाइल रखियो आहे अलाह ताला वटि, ठाहियो जुड़ियो। इन अंशाकुम मिनल अर्दि, ज़मीन मां जॾहिं ठाहियो ऐं आदम जे पुठि वञा जॾहिं ठाहीं, आदम खे जॾहिं ठाहियईं तॾहिं हुनखे ख़बर हुई त मूं ज़ईफ़ ऐं हीणो ऐं नाशुक्रो ऐं अहिड़ो अहिड़ो करे ठाहियो आहे, उहा सॼी हुनखे अॻु में ई ख़बर आहे, तंहिं करे उन खां मग़फ़िरत घुरबी, बख़्शिश घुरबी, त हू बख़्श करण जे लाइ तयारु आहे। ईअं कोन्हे त हू अलाह ताला को ज़िद्दी आहे हरू भरू ऐं कोन कंदो बख़्श। मिनल अर्दि वज़ंतुम अजिन्नतुन फी बुतून उम्महातिकुम, ऐं जिनीन जे हैसियत में जॾहिं ॿार जे माउ जे पेट में ॿार जी हैसियत सां हुयो, यानी जॾहिं छा फुड़ो कयईं पंहिंजो एग ऐं स्पर्म मिलिया, हुन खां पोइ जेको लुथड़ो थियो, पोइ गोश्त थियो, पोइ फलाण थियो, पोइ टीर थियो, मटीर थियो, इहे जेके सूरत हज में ऐं सूरत पंहिंजे मोमिनून में इहे जेके 7 स्टेजिस आहिनि एम्ब्रियो जी, त उहो एम्ब्रियो जी स्टेट में जेको हुयो तव्हां फीटस जे स्टेटस में हुयो, उन खां वठी तव्हांखे सुञाणे थो। सूरत तग़ाबुन में फरमाईं त पंहिंजो तव्हांखे मूं ख़लकियो ई आहे त मोमिन ऐं काफ़र करे, त इहे सभई तव्हांखे सुञाणे थो चङी तरह, पोइ तव्हां बख़्शिश घुरंदव त अलाह ताला बख़्श कंदो। وَإِذَنْتُمْ أَجِنَّةٌ فِي بُطُونِ أُمَّهَاتِكُمْ, एम्ब्रियो अजिन्नतुन माना एम्ब्रियो या फीटस जेको ॿार जेको पेट में थिए थो, यानी स्पर्म एग खां वठी जॾहिं हुनजी फर्टिलाइज़ेशन थिए थी, छा थो चइजे हुनखे, फला तुज़क्कू अनफुसकुम, पोइ पंहिंजे पाण खे पाक न चओ, यानी पाण वॾाई न करियो, हठीलो पंहिंजो त आऊं त पाक आहियां, आऊं त बसि जन्नत जो सिधो बसि ठक वञी कंदुसि ऐं पंहिंजो मूंखे केरु रोकींदो जन्नत खां। इहो अलाह ताला खां बाॾाइबो, अलाह रजा ऐं ख़ौफ़ जे विच में रहिबो, उमेद ऐं ख़ौफ़ जे, ईअं कोन त बसि हठीले खे अलाह ताला जन्नत में कोन मोकिलींदो। तंहिं करे इहो फला तुज़क्कू अनफुसकुम, पंहिंजे पाण खे पाक न सम्झो, पंहिंजे छा जो आउं मुल्लो आहियां, ऐं पंहिंजी निमाज़ूं थो 7 पढ़ां, 5 जे बदिरां 20 थो पढ़ां, सम्झो 1000 थो निमाज़ूं पढ़ां ऐं 1000 ज़कात थो करियां, पर हथ वॾाई छॾियां कोन थो, त पोइ त साईं खे चवां ख़बर ख़तरनाक मामिलो आहे। फला तुज़क्कू अनफुसकुम हुव अअलमु बिमन इत्तक़ा, हू वधीक ॼाणे थो उन खे जेके तक़वा परहेज़गारी कनि था, अलाह ताला खां ख़ौफ़ रखनि था। वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान, जेके अलाह ताला खां ख़शियत रखनि था, ख़ौफ़ रखनि था, रिजा रखनि था, उन्हनि खे अलाह ताला वधीक ॼाणे। तक़वा परहेज़गारी, परहेज़गारी में गुनाहनि खां बचणु, परे रहणु, सब्र करणु, इहो तक़वा। हूअ आलमो, हू वधीक ॼाणे थो बेमन इत्तक़ा, जेको तक़वा वारा आहिनि, जेके परहेज़गारी वारी वारा आहिनि। पाण ई पाण खे ज़की न सम्झो, पाण ई पाण खे पाक न सम्झो। ज़की माण्हू नालो बि आहे असांजे दोस्त वीचारे जो, पर पाण खे पाक न चओ त आउं ज़की, छो त मुंहिंजो नालो माइटनि रखी छॾियो आहे, हिन करे आउं त बसि जन्नत में वेंदुसि। जन्नत में तूं वेंदे अलाह जे फज़ल सां, पर पंहिंजे ईमान सां, पंहिंजी शर्त ॾियणु, इहो ईमान ऐं अमाल ऐं अलाह जो फज़ल, इहे 3 शयूं आहिनि, उन सां माण्हू वेंदो जन्नत में, कोन वेंदो। वला तुज़क्कू अनफुसकुम हुव अअलमु बिमन इत्तक़ा अफ़रअयतल्लज़ी तवल्ला, अल्लाहुम्म सल्लि अला, चए थो उनखे ॾिठो अथई जेको फिरी वियो आहे रस्ते खां, अलाह जी दीन खां, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, हिन क़ुर खां जेको फिरियो आहे। वमन तवल अफ़रअयत, छा तो उनखे ॾिठो आहे? अफ़रअयतल्लज़ी तवल्ला, जंहिं मुंहुं फेरियो आहे, फिरी वियो आहे। वअता क़लीलन वअक़दा, ऐं ॾिनई थोरो ऐं कंजूस थियो। अक़दा
हाणे इहो केरु आहे, ॿ शख़्स आहिनि, वलीद बिन मुग़ीरा जे नाले था चवनि ऐं पंहिंजो ॿिए बि कंहिं शख़्स जे मुतलिक़। त पोइ हाणे हू हिते उनजो ज़िक्र थोरो कजे त पंहिंजो हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु ग़नी आहे ऐं उहो ख़र्चु कंदो हो, पंहिंजे अलाह जे वाट में सदका ॾींदो हो। पोइ उनजो रज़ाई भाउ जेको खीर थञ शरीक भाउ जेको अब्दुल्लाह बिन अबी सरह जेको आहे सो ख़तरनाक माण्हू, जिते किथे थेड़ींदो आहे हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला हुनखे। पोइ उन चयो तूं हरूभरू हेतिरा ख़र्च थो करीं, पंहिंजा हीअं थो करीं, तुंहिंजा ॿार सभु आऊं खणंदुसि, मूंखे ई जेको उठ तुंहिंजो आहे भरियल सामान सां इहो मूंखे ॾे, त आऊं क़यामत ॾींहुं सभु तुंहिंजा ॿार खणुसि। हाणे हिते जेके असीं मुला मोराणा ऐं इहे पीर फ़क़ीर जेके आहियूं से चवंदा बसि तव्हांजा सभु ॾोह असीं खणंदासूं जन्नत जे आख़िरत जे ॾींहं में, ऐं तव्हांखे जन्नत असीं नसीब लिखी था ॾियूं। हू कैथलिक जेके आहिनि उहे वरी सर्टिफिकेट ॾींदा आहिनि, हुनखे कन्फेशन कंदा आहिनि, पोइ हुनखे पैसा ॾोकड़ ॾिबा, पंहिंजो मौलवी जेको हूंदो हुननि जो पादरी साहिबु, त पोइ उन वरी चवंदो हेतिरा हज़ार मूंखे लख ॾे, मूंखे हेतिरा करोड़ ॾे, हेतिरा पैसा ॾे, जो सुञो भींगियो हुजी त पोइ 5-10 रुपया ॾे मूंखे, ऐं पंहिंजो आऊं तोखे सर्टिफिकेट लिखी थो ॾियां, तूं जन्नत में वेंदे। त इहा जेका ॻाल्हि आहे सा कूड़ी आहे। पंहिंजो मतिलबु सभु को पंहिंजे अमलनि सां लछणनि सां अलाह जे फज़ल सां वेंदो, ईमान सां ऐं पंहिंजो अमलनि सां ऐं फज़ल अलाह जे सां वेंदो जन्नत में। ऐं को सर्टिफिकेट कोन थो ॾेई सघे कंहिंखे, पंहिंजा ॿिए जा ॿार कोन थो खणे। वलीद बिन मुग़ीरा जेको आहे हज़रत ख़ालिद बिन वलीद जो पीउ जेको, उहो बि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हियुनि खां मुतासिर थियो, उन चाहियो थिए या ॿिया बि कहिड़ा माण्हू हुआ त पंहिंजो दीन ईमान ते अचनि, पर पोइ उन्हनि खे बि कंहिं दोस्तनि अहबाबनि थेड़ियो हिन पासे जे छा लाइ थो वञी हिन पोयां, तुंहिंजा ॿार असीं था खणूं, असांखे कुझु ॾे। पोइ हुनखे ॾिनई कुझु, पोइ वरी कोन ॾिनई हुननि खे। त बहरहाल पोइ हाणे हज़रत उस्मान ग़नी रज़ी अलाह ताला अन्हु त पोइ बि ॾींदो रहियो, अॻु में बि ॾींदो रहियो, हुनजे ॻाल्हि ते कोन रहियो पंहिंजे अब्दुल्लाह बिन अबी सरह जे। पर पोइ हीअ जेके हुआ वलीद बिन मुग़ीरा ऐं फलाणा फलाणा पंहिंजो ॿिया जेके माण्हू, पोइ उनखे ईमान थियण वारा बि हुआ, पर पोइ पंहिंजो कोन थिया। हाणे इहा ॻाल्हि इन जी आहे, अफ़राइत लज़ी तवल्ला व आता क़लीलम व अक़दा अइंदहू इल्मुल ग़ैब फहुव यरा। इन माण्हू वटि जेको ॿिए जा ॿार थो खणे त आऊं तुंहिंजा खणंदुसि, त उहे उन वटि को अलाह ताला जो इल्मु आहे छा? अम लम युनब बिमा फी सुहफ़ मूसा, छा हुनखे ख़बर न आहे त जेको सुहफ़ मूसा ऐं इब्राहिम लज़ी वफ़ा ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे सहीफ़नि में छा लिखियलु आहे हुनखे ख़बर न आहे छा? पर हाणे हिते जेके आहिनि से 15-20 ॻाल्हियूं जेके हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे सहीफ़नि में ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे सहीफ़नि में आहिनि, उहे हिते ज़िक्र थींदो उन्हनि जो। ऐं साॻियो ज़िक्र सूरत आला में बि अचे थो, सुफ़ इब्राहिम मूसा जो। त इहे किताब उहे जेके जनरल परसेप्शन्स आहिनि, तौरात अहकामात आहिनि जेके अलाह ताला तौरात में बि ॾिना आहिनि, इंजील में बि ॾिना आहिनि, सहीफ़नि सभिनी में हज़रत सभिनी अंबिया अलैहिस्सलाम खे उहे अहकामात ॾिना, उहे क़ुरान में बि आहिनि, उन्हनि जो ज़िक्र हाणे ईंदो। हिते असीं वक़फ़ो था करियूं, इन करे जो बैटरी असांजी ख़तमु थी थिए। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।